नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं ओवन में चिकन टिक्का रेस्टोरेंट स्टाइल में। हीअ असांजी चिकन असांजी अधु किलो चिकन आहे। असांजा लेग पीस आहिनि। असांजा टिक्का तयारु करण जे लाइ चिकन टिक्का तयारु करण, इनखे ॾिसो मां कहिड़े नमूने कट लॻायां थी। तव्हां इनखे कट लॻायो सभिनी खे। जीअं इन में असां मसाला विझंदासीं त जीअं इन में असांजी मैरिनेट सुठे नमूने थी वञे, जीअं अंदरि टेस्टी थी वञे, उन में अंदरि अची वञे। चिकन खे मैरिनेट करण लाइ असांखे हिननि मसालनि जी ज़रूरत पवंदी। ब्लैक पेपर हाफ स्पून, गरम मसालो हाफ स्पून, हे आहे जीरा पाउडर, इनखे असां जीरे खे असां पाउडर कयो आहे। ऐं फोटा आहिनि, हिकु स्पून असांजो जीरो हुयो ऐं हिकु स्पून असांजो नमक आहे, ऐं लाल मिर्च असांजो अधु स्पून आहे। इहे सभु मसाला असां ॾहीअ में विझंदासीं। ॿ टे कलियूं असां थूम जूं आहिनि, असां इन्हनि खे बि कुटे करे पेस्ट कई आहे। हे आहे असांजो फूड कलर, इहो येलो कलर आहे। असां हिन में पाणी विधो आहे, इनखे असां तयारु कयो आहे। हीअ आहे असांजी ॾही, 2 स्पून असांजी ॾही आहे। असां हिन में विझंदासीं सभु असांजा मसाला। असां हिन ॾहीअ में विझी छॾिया, चङी तरह सां हिनखे मिक्स कंदासीं। सभु मसाला असां ॾहीअ में विझी चुका आहियूं। चङी तरह सां हिनखे असां मिक्स कंदा। तव्हां जेका ॾही खणो त जीअं असांजी थिक हुजे, असां पाणीअ वारी न हुजे। जीअं असां मैरिनेट कंदासीं, असां ओवन में तयारु कंदासीं त जीअं पाणी पाणी असांजी न थी वञे। हे आहे असांजो टिक्का मसाला। असां बि इहो बि असां 1 स्पून असां इहो टिक्का मसाला विधियोसीं। इनखे चङी तरह सां मिक्स कंदा। ॾिसो असांजी केतिरी घाटी आहे असांजी ॾही। असां हिनखे चङी तरह सां इनखे असां चिकन खे असां कट बि लॻाए छॾियासीं। चङी तरह सां असां इनखे मैरिनेट कंदा। ॾिसो असां कहिड़ी नमूने मैरिनेट कयूं था। असां इनखे 1 बजे खनि असां इनखे मैरिनेट कयूं था। असां डिनर में असां तयारु कंदासीं टिक्का। इहे असांजा चङो टाइम असांजा मैरिनेट थी वेंदा, तक़रीबन 2-3 घंटा असांजा थी वेंदा। तव्हांखे 2 घंटा हुजनि, 3 घंटा हुजनि, तव्हां उन जे हिसाब सां तव्हां मैरिनेट करे सघो था। असांखे टाइम हुयो त असां उन जे हिसाब सां मैरिनेट कयो। इन में असां 1 स्पून असां गिह जो विधोसीं। लीमो, असांखे लीमे जी ज़रूरत पवंदी। 1 लीमो इन में विधा। हे असांजो फूड कलर, इहो बि असां इन में विझिया। इन में सुठो कलर अची वेंदो टिक्कनि खे तयारु करण लाइ। हे असांजो चिली फ्लेक्स, तक़रीबन इन हाफ स्पून असां चिली फ्लेक्स बि विधा। ॿिया मसाला बि विधा हुयासीं। इन जे करे असांजी घणा न थी वञनि, उन जे हिसाब मूजिबि असां टिक्का तयारु कयूं था। असांजा 1/2 किलो टिक्का हुया। 4 असांजा लेग पीस आहिनि। असां इनखे मिक्स करे छॾींदासीं। फ्रिज में तव्हां रखी सघो था। हाणे गर्मीअ जी मौसम आहे त तव्हां फ्रीज़र में रखी छॾियो। इनखे ढक ॾेई करे तव्हांजी मौसम जे हिसाब सां कंहिं थधी जॻह ते बि तव्हां रखी सघो था ॿाहिरि। हे असांजो डालन्स जो असांजो ओवन। फर्स्ट टाइम मां तव्हांखे रेसिपी सेखारियां थी ओवन में। इहा असांजी चिकन टिक्का रेसिपी, ऐं ॿियूं मां सुठियूं रेसिपियूं मां तव्हांखे ओवन में सेखारींदसि। हे असांजी ओवन में असां इनखे रखंदासीं A7 ते। 25 मिंट असां इनखे ग्रिल कंदासीं चिकन टिक्का खे। इहो असांजो डालन्स जो तमामु सुठी कंपनी आहे। तव्हां वठी सघो था, कंहिं बि कंपनी जो तव्हां वठी सघो, पर डालन्स जी त ॻाल्हि ई निराली आहे। असां हर चीज़ डालन्स जी वठंदा आहियूं। असां मैरिनेट थी चुका आहिनि चिकन टिक्का। हाणे असां ओवन में असां इनखे ग्रिल कंदासीं। फर्स्ट टाइम मां तव्हांखे रेसिपी ओवन में ॿुधायां थी। हमेशह मां तव्हांखे तव्हां इहा चिकन जेको आहे चिकन टिक्का अवल मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां। तव्हां सिपरीअ में तव्हांखे कीअं तयारु कंदा तव्हां वञी करे ॾिसी सघो था। ज़रूरी न आहे त ओवन हुजे। मां पहिरियों इहा रेसिपी तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां। तव्हां ईअं बि तयारु करे सघो था सिपरीअ में। हे असां मथां असां हिनखे गिहु हणंदासीं जीअं सुठे नमूने असांजा तयारु थियनि टिक्का। हाणे असां ओवन में रखंदासीं।
ॾिसो चङी तरह सां तव्हां इन में रखो। जंहिं घर में ओवन ईंदो तव्हां ओवन में बि तयारु करे सघो था, सिपरीअ में बि तयारु करे सघो था। ॾिसो असां हाणे रखूं था। ॾिसो असां तक़रीबन 25 मिंटनि में ॾिसो असांजा पची चुका आहिनि, तयारु थी चुका आहिनि। असां पासो हिन जो पलटींदासीं। असांजा अञा तयारु न थिया आहिनि, असां हिन जो पासो पलटींदासीं। जीअं असांजो मथियों पासो पची चुको आहे, हाणे असां हेठां बि पचाईंदासीं। 25 मिंटनि में 13 मिंटनि ते असां चिकन खे खोलियोसीं ॾिसण जे लाइ, पासे चेंज करण जे लाइ। ॾिसो असांजा कीअं तयारु थियनि था, यम्मी ऐं टेस्टी मज़ेदार ओवन में असांजा चिकन टिक्का। तव्हां बि तयारु कयो, मूंखे ॿुधायो त तव्हांजा कीअं तयारु थिया आहिनि, कमेंट कयो। घणे खां मां तव्हांजे लाइ एतिरी महिनत कयां थी, एतिरो मां पंहिंजे चैनल में तव्हांजे लाइ मां इहो ओवन वरितो आहे, जीअं मां तव्हांखे हिन में सुठियूं सुठियूं रेसिपियूं सेखारे सघां, ॿुधाए सघां। ॾिसो असांजो कीअं तयारु थियो आहे चिकन टिक्का, तमामु घणो मज़ेदार यम्मी। सभिनी खे पसंदि आयो। मां तव्हांखे रिव्यू बि ॿुधाईंदमि, असांजे घर में सभिनी खे पसंदि आया आहिनि। तव्हां बि ईअं तयारु करे सघो था। मुंहिंजी रेसिपी इहा अवल बि यूट्यूब ते अची चुकी आहे, तव्हां वञी करे ॾिसी सघो था। ज़रूरी न आहे ओवन मां तव्हांखे फस्ट टाइम ओवन में सेका। हे असांजा ॿिया टिक्का आहिनि, असां रखंदासीं। इहे बि हिनखे जेको मसालो असांजो हुयो, इहो असां हिनखे हणंदासीं मथां। हाणे असां ॿियो रखूं था। ॿियो बि असांजो 25 मिंटनि में तयारु थी वेंदो। ॾिसो असांजो हिकु पासो वरी ॿीहर असां हिननि जो पलटींदासीं। वरी असां ॾिसो असांजो तयारु थी वियो आहे ॿियो बि असांजो चिकन टिक्का। मथां तव्हां लीमो हणी करे ॾिसो था, असांजो खाई विया आहिनि सभु सलाद वग़ैरह जेको असां रखियो हुयो हुते। ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां थी केॾा जूसी तयारु। कीअं लॻई अशरज? वणे? सुठो आहे? ॿीहर ठाहियूं? महिनत सकार थी आहे। मां तव्हांखे रिव्यू बि ॿुधायो चिकन टिक्का कीअं तयारु थियो आहे। तव्हां ॿुधो। इन जे मथां असां चिकन टिक्का मसालो असां इन्हनि जे मथां विधोसीं, लीमो बि विझोसीं। इन सां तमामु घणो टेस्टी ऐं मज़ेदार थींदो आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदव, वरी दुआउनि में यादि रखंदव, वरी कंहिं नई रेसिपीअ में मिलंदासीं।